वेलकम बैक नाज़रीन टिपिकल टॉक में अॼु कलंदर जो पांधेड़ो असां वटि मौजूदु आहे जंहिंसां ॻाल्हि ॿोल जारी हुई त ब्रेक जो वक़्तु थी वियो। अच्छा साईं इहो ॿुधायो त तव्हां कलंदर शाहबाज़ जी हाज़िरी भरण खां पोइ नूरानी सरकार ते वेंदा आहियो त उते छा रंग ॾिठो तव्हां? सुभान अल्लाह नूरानी सरकार दी की नूरानी नूर हर बला दूर नूरानी नूर हर बला दूर जड़ा हिला लिया वे ओ गार की रास करे थी जेड़ा हरामी होसी ओ फसवे सी ओ नूरानी नूर हर बला दूर देमू। अच्छा नूरानी नूर ते वेंदा आहियो त तव्हां सरकार ते उते हिकिड़ी गार ठहियल आहे कोई ईअं जंहिंमें फांसी पवंदा माण्हू? ए बाक़ी मैं जिक्र कैदा किता इहा वाक़ई आहे छा उते? एक गार है बाबा गार तुसा गार च घिरो जेड़ा हिलाली होसी ओ गार क्रॉस करवे सी भले थुला होवे केड़ा भी हाथी जेड़ा मुड़स होवे। अच्छा हां गार है सनड़ी अतली तू आखिर में के किवे क्रॉस करे सा तू अपने आप को हरामी समझती तो मैं थे ना क्रॉस मैं तो फसवे सा लेकिन तेरे गुण अच्छे हो सन भले हो सन ते तू क्रॉस करवे सी भले केड़ा मोटा होवे थुला होवे ओ क्रॉस करवे सी एकड़ा असा दा मैटर फस गया। अच्छा हां बख्शनास बख्श काला रंग दा बख्शू बख्शू ओ फस गया जी सब के आराम जोरी कढ़े पत्थर को कट कटते कढ़िया ये वाक़ई आहे उते आहे पकड़ होंदी है सरकार दी। अच्छा नूरानी नूर तव्हां चओ पिया ॾाढो सुठो तव्हां राग बि ॿुधायो धमाल बि ॿुधायो उन्हनि जी नूरानी नूर आहे हरबला दूर आहे नूरानी साहिब नालो छा आहे असली? जी नाला असांखे ख़बर कान्हे असली नालो त हूंदो न जीअं हाणे कलंदर शाहबाज़ जो नालो आहे उस्मान मरवंदी नूरानी नूर दी का ख़बर कोन्हे बस नूर है ओंदे नाले दी ख़बर कोन्हे कूड़ क्यों ॻाल्हायूं असां वॾा को ख़बर कोन्हे नाले उनजी हिस्ट्री जी त ख़बर हूंदव न तव्हां हर साल वञो था उते हाज़िरी भरियो था। इहो पुछणो पवसी कि मौलवी फुकरा खां पुछणो पवसी बाक़ी असांखे ख़बर कान्हे नाले दी। अच्छा बाक़ी कलंदर उस्मान मरवंदी दी ख़बर है त मरवंद शहर द ईरान दा मरवंद शहर आहे उथों आया हा ईरान जो इराक दा बगदाद दा। अच्छा बगदाद अलग शहर आहे हिकिड़ो बगदाद ते खोड़ आहिनि घोटकी च बगदादी लोहे बगदाद उहो त पाड़ो आहे न पाड़े जा नाला रखंदा आहियूं त कराची में बि आहे बगदादी जो इलाइक़ो ये इलाइक़ो वॾे सरकार आहिनि जी पाकिस्तान जो सिंध जो इमाम बरी सरकार इमाम बरी वो तो इस्लामाबाद में इमाम बरी इस्लामाबाद च उथां वञो था खाइण पीअण फ्री है। अच्छा भंग जाम है न हूअं बि सिंध त चवंदा आहिनि सूफ़ियुनि जी धरती आहे ऐं हिते अमुन जा प्रचारक माण्हू रहनि था आशा जा अमुन शांती जा माण्हू रहनि था जो अमुन पसंदि माण्हू आहिनि घणा क़दुरु त तव्हां छा ॾिठो उते कलंदर शाहबाज़ जे मेले ते अमुन अमान जी सूरत हाल कीअं हुई? अमुन अमान त जी सरकार ते ठीक है कंट्रोल है बाक़ी पानी दी सहूलत कोन्हे गर्मी ॾाढी है सरकार ते ए जड़ा आंदा पे जेके फ़कीर फुकरा आंदा है पेटी च चंदा ॾींदे आहिनि मैं आंदा वो चंदा वो इस्तेमाल कंदो रोड भी ठह वञनि ते खीमे भी ठह वञनि ते पांधीड़े जड़े आंदे पे ज़ियारत वास्ते उन्हां को सब सहूलत मिल वञे। मैं आंदा पे को एक मशवरा ॾींदा पिया सऊदी च हज करण वञो तुसां त उते पूरे अरफात मीना तई ते उते ओ लॻल आहिनि फुआरे ख़बर कान्हे त किथां बि आंदे आहिनि फुआरे लॻल बबू जिते तुसां लाइट पे मारींदे उथों पानी दा फुआरा ॾींदा पे ते गर्मी को खा ते माण्हू दे मथों आंदा पिया ते ओ उनको थधि पई लॻदी ऐं लॻंदा पिया जन्नत च घुमदे पे। मैं सरकार को मशवरा ॾींदा फुआरा लॻा छोड़ो पूरे सरकार दे मैदान च ते रस्तियां ते रुस्तां ते लॻा छोड़ो त पिछे देखो ज़्यारतां कितनियां होंदियां ने पूरी सिंध में आदा पे पूरा पाकिस्तान सिर्फ कलंदर सरकार दी ज़ियारत दे आउण वाले दा पैसा खावे बस एड़ा चंदा थी सी। छो ॾिठो वियो आहे कलंदर शाहबाज़ जे टिनी ॾींहंनि जे मेले दौरान त पंजाब जा घणा माण्हू अचनि था उते सिंध जा माण्हू मुंहिंजे ख़्याल में अटे में लूण बराबरि आहिनि ईअं छो? लाल सरकार को पंजाब आवणा हा। अच्छा ते इथे जहिड़ी सेवण सरकार दी जेकी सरजमीन है इथे वॾा ज़ुल्म थींदा पूरा शहर कल्टी हुआ है। अच्छा पूरा शहर चरबट राजा जी नगरी है वो पूरा शहर जो कल्टी है ते इथे सेवण सरकार आया जॾहिं अमुन अमान कराए बोदले बहार को उन्हें कटिया सरकार ने उनको सॾ किथा ते बूटियां भॼिया ये तव्हां ॻाल्हि ॿुधी आहे कंहिंखां? हा वो वॾे सारे वॾे करे देन। अच्छा किताब च ज़िक्र है ॻाल्हांगा बड़ा ज़िक्र है मैं लाल दे जड़े मोज़े ने ओते को नूरजहां नुसरत फतेह अली खां राहत फतेह अली खां ते को अपना गुलाम अली खां उस्ताद मंजूर अली खां ते को दसा जड़े अब्दा परवीन
उन्होंने कहिड़ा मौजज़ा मिलिया? नूरजहां गाना गाया, ओ सिंधड़ी दा सेवण दा सखी शहबाज कलंदर दमादम मत कलंदर अली दम दम दे अंदर, ओ सिंधड़ी दा ओ सेवण दा शहबाज कलंदर। ए तेरे पी गया, ए नूरजहान गया। नूरजहान त हू गायो अथई, उठो रिंदो पियो जामे कलंदर तुलूए सहर शामे कलंदर। ए कलंदर जा जिक्र दे जड़ा फनकारो हिट न थे मैं को कत्ल कर छोड़ो। जी नुसरत फतेह अली हुयो शुरू खां गाईंदो ईंदो नंढे शुरू का बड़ा फनकार है, शुरू कवाल मस्त कलंदर मस्त मस्त कवाली गाया त सुपर डुपर हिट सुपर डुपर हिट थी गया। इंडिया च जै जै गाया वो सुपर डुपर हिट थी गया। अच्छा आपदा परवीन जिक गाए वो सुपर डुपर हिट थी गई। ओ जड़ी बी हई अपनी अंबर महक हई, वो हिकड़ा गाया कलंदर लाल मां तुंहिंजी मलंगियाणी आहियां, हिकड़ा गाया तो हिट थी गई। 40-40 50-50 घिरंदी पई। ऐं जेके बि असांजा ॿिया बि सिंधी गुलकार आहिनि जीअं तुफ़ैल खान संजराणी आहे, उहो बि धमाल ॾाढी ज़बरदस्त। बाबा सरकार दा जेको मतिलबु इहो उतां न्याउ मिले थो ऐं रंग लॻे थो माण्हू खे, पोइ माण्हू सुपर। दिल ना जड़ा सरकार दा गाए अच्छा तो फिर देखो तो मौजा ही मौजा। अच्छा मतिलबु इहो मौजज़ा आहिनि तव्हांजे हिसाब सां त जीअं उहो फनकार हिट थी था वञनि। असां ॾिठा आहिनि काफ़ी अदाकार अॼु पंजाब जा बि सुल्तान राय साहिब बि ईंदो हुयो, ॿिया बि इलाही फनकार अदाकार ईंदा। सुल्तान राय साहब जड़े बड़े बड़े जड़े मोहम्मद अली साहब, हबीब, अदीब, अफजाल, इकबाल हसन हर हफ्ते आंदा। अच्छा हाँ बड़े सारी मुलाकात थी इतने कलंदर ते हर हफ्ते आंदा इकबाल साहब। अच्छा इकबाल हसन जड़ा बड़ा पंजाबी दा सुधीर लाला सुधीर बड़े सरकार दे पोइ लगन अच्छा बड़े ज़ियारत करे आंदे। न पोइ तव्हां उते हाणे जीअं असां ॾिठोसीं हिन मेले जे दौरान त 10-12 माण्हू डेली तक़रीबन फोत थी पिया आहिनि, के गर्मीअ में के घुट बुसट में, के वरी वाह ते वींझण वञनि पिया उते। त उन्हनि शयुनि खां पोइ पासो छो न पियो कयो तव्हां, मतिलबु वाह में वींझण खां? या देखो जी गर्मी है सब जड़े बंदे ने वो उबस थी वेंदी है जड़े सरकार दे नारे मारदे ने पिछे वाह है कुदरती पानी है उहदे विच नहाउण वास्ते वेंदे ने। तो पिछे सरकार है अल्लाह जा जड़ा हुकुम थी ते जेको वञना तो वञ। सरकार दी नगरी ते मरण क्या समझदे पयो? तक़रीबन केतिरो अरसो थियो आहे तव्हांखे हर साल तव्हां ईंदा आहियो? कॾहिं ईअं बि थियो त कंहिं साल तव्हां हाज़िरी न भरे सघिया हुजो? सही असां को 40 साल दा अरसा थी गए। असारे वॾे वो आंदे हन असां भी सागे कलंदर दे घणा कुछ दे दिता है जी, जमीना माल ढोर स्वारिया अपणिया हालत मां ईअं नथो लॻे तव्हां। देखो साल दे हिकड़े डी हिते ईंदा फ़क़ीर थी ईंदा वञो, साल दा हिकड़ा डी तुसा फकीर थी वञो, तुसा को अल्लाह भी याद आसी ते कलंदर सरकार भी याद आसी ते नूरानी सरकार भी याद आसी ते सदरदीन बादशाह भी याद आसी। देखो अच्छा मतलब वो जीअं शेर आहे हिकिड़ो, तमन्ना रखते हो अक्सीर की तो कर खिदमत दरवेशों की, नहीं मिलते ये गोहर बादशाहों के खजानों में। ए जड़े खजाने ने फकीरां दी दरगाह ते मिल सनी। अच्छा ओले जड़े अल्लाह देन ए बंदे अल्लाह अल्लाह जते राजी होता है। कुरान च फरमाया है अल्लाह के देन ते मैं राजी हां ओंदे कड खल्क होसी। अच्छा नमाज पढ़ंदा हो साईं तव्हां? अल्लाह दी मेहरबानी है जी। अच्छा हाँ नमाज पढ़ंदा हो? नमाज पढ़ते करे वजद चाहते ते असा को याद ना आंदी, बाकी होश चाहते तो नमाज़ा पढ़ते हैं। हाँ रोज़ा भी रखंदा हूंदा? रोज़े भी रखते हैं। ॾाढी सुठी ॻाल्हि आहे इहा। अच्छा वजद में कीअं ईंदा? धमाल लॻंदी आहे उन में मस्त थी? धमाल जड़ी है तो वो सरकार दा जड़े पुपला वजदा है। पूपला वो मैं को चाह दे पुत्र में देखी कड़ा होसी दे ए थैली पई है जड़ी एटरी उहो त हो वॼाईंदा आहिनि न जेको आहे सो कुझु जहिड़ो हूंदी आहे। वो ओदा नाल हुंदा है। अच्छा वो नाल होता है एक को गाय होवे उनका सिंह होता है उनको नाल के देने। अच्छा वो तो मैं शीशी कटता है ए मैं को डेरे पुट ए तू मैं को दे बस आ दे मैं ते वो ये तो नाल बोतल जड़ा कटे आया। मेरा ना कोई फकीर चा गया अच्छा उथे मैं वजदा नाल सुबह दा हुने ते इहो वॼाइण जो छा फ़ाइदो आहे? ए नाल है सरकार दा वो मेरे असली नाल जड़ा सिंह हा जेके वो चा गए हुने ए में वजदा हाणे मिनरल वाटर जी बोतल कटे करे तव्हां इहो ठाहे छॾियो। नाज़रीन सम्झ में नथो अचे जेको वॼाईंदा आहिनि उहो हिन जो कोई खणी वियो आहे त हाणे मिनरल वाटर जी बोतल अधु कटे हुनखे वॼाए थो। साईं तव्हां वॼायो त असां थोरो ब्रेक वठूं त वक़्तु थियो आहे शॉर्ट कमर्शियल ब्रेक जो, मिलूं था ब्रेक खां पोइ।
tumak tumak, din tigda tigda tigda.